अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना व महबूबना व मतलूबना व माशूकना व मक़सूदना हबीबना व हबीब रब्बिना तबीबना व तबीब क़ुलूबिना शिफ़ाअना व शिफ़ाअ सुदूरिना व वसीलतना इलल्लाह मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु व सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुका वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युअतीका रब्बुका फतरदा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम। वक़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी शान हबीबिही फ़ी मक़ामिन आख़र। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफ़ीना व नबीना मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। बंदे परवरदिगार उम्मते अहमद नबी दोस्त दारे दार यारम ताब औलादे अली मज़हबे हनफी दारम मिल्लते हज़रत खलील ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली ताबाह आफ़ताब जमाले मुहम्मदी देखे न चश्मे कोर तो उसका कसूर है। तुमसे और जन्नत से क्या मतलब है मुनकर दूर हो। हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की। वो जहन्नम में गया जो उनसे मुस्तग़नी हुआ है। खलीलुल्लाह को भी हाजत रसूलुल्लाह की। अरे गुनहगारों को जन्नत से कोई रोके तो क्यों रोके, ये
उम्मत मोहम्मद की तो जन्नत भी मोहम्मद की। आए बुलबुलाने ऊंचाए गुलजार अहमदी सल्लु अला मुहम्मद व आले मुहम्मदी जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। मोहब्बत प्यार संगत जी पढ़ायो सल्लल्लाहु अलैका। काबिल सद इज्जत व इहतराम ज़ीवकार सय्यद सादात उलमा किराम ऐं मुझे सोने हबीब अरबी अजीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती और आशिको परवानो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल अव्वल शरीफ जो ही शानदार महीनो हली रहियो आहे। हर शहर में, हर सुन्नीअ जी मस्जिद में, हर सुन्नीअ जे घर में, हर सुन्नीअ जी उताक ते, हर गलीअ में सोने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मीलाद शरीफ जा अजीम शान जलसा थी रहिया आहिनि। उहे मदीने जे मीर जा आशिक ऐं परवाना मीलाद मल्हाए जश्न करे, सावा झंडा हणी, लाइटूं लॻाए, नारे रिसालत बुलंद करे सोने हबीब सां पंहिंजी मोहब्बत जो इज़हार कनि पिया ऐं दुनिया खे ॾिसनि पिया त हीउ रब्बुल अव्वल आहे। 12 तारीख़ पाक फुटे जे टाइम ते सूमर वारे ॾींहुं अल्लाह जो महबूब दुनिया ते आयो, नबीअ जो सरदार दुनिया ते आयो, अड़ियन जो आधार दुनिया ते आयो, यतीम जो यार दुनिया ते आयो, मिस्कीन जो मददगार दुनिया ते आयो, अल्लाह जो हबीब दुनिया जे दर्जे ते आयो। असीं उन हबीबन करीमन जा दीवाना पंहिंजे महबूब सां वालहाना मोहब्बत रखूं था। उन जो सबूत ॾींदे असीं उहा यादगार मल्हायूं पिया। अल्लाह कदो सुन्नीअ जो नंढो बच्चो बि ज़िंदा हूंदो त हबीबन करीमन जे शान जो जलसो ज़रूर रखंदो ऐं ॻाईंदो। आवाज़ हिन जलसे जो मौज़ू तहफ़्फ़ुज़ नामूस ॾाढो प्यारो मौज़ू आहे। मुझे सोने हबीब करीम जा उम्मतियो महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जो शान अजीब आहे, मकाम मथा हुआ। सब नबी जेकी दुनिया ते आया सब शान वारा वॾे मर्तबे वारा, पर सभिनी खां वधीक मकाम ऐं शान मुंहिंजे तुंहिंजे प्यारे हबीब जो आहे। अवां असां तहफ़्फ़ुज़ छा करे सघंदासूं? बसि पंहिंजो जेको हाल आहे नालो ॻणाईंदा आहियूं त भई असीं नामो सिर रिसालत जा मुहाफ़िज़ आहियूं। हिफ़ाज़त करण वारो अल्लाह आहे। अल्लाह ताला पंहिंजे महबूब करीम सां वाइदो करे छॾियो, हबीब मां तुंहिंजो मुहाफ़िज़ आहियां। तवज्जो सां ऐं ज़ौक़ सां बि ॿुधो ऐं दिलि सां ॿुधो। हिकु हूंदो आहे ठंडो ॿुधणु ऐं पोइ वाह वाह करे झोली छॾे उथणु। न, तवज्जो सां ऐं प्यार सां पंहिंजे प्यारे हबीब करीम जो शान बि ॿुधो ऐं पोइ अंदाज़ो लॻायो त असीं त नारो हणी मिलाद करे मोहब्बत जो सबूत ॾींदा आहियूं, 2-3 जेलूं लाइ सबूत ॾींदा आहियूं, बसि 2-3 नाला हणी ठला उथी नारा घर हलिया वियासीं। पर अल्लाह ताला पंहिंजे महबूब सां केतिरो प्यार थो करे, एतिरो प्यार हूंदो हो हाणे हूंदो आहे अञा बि आहे। हाणे असां ॾिसूं था त को माण्हू कहिड़े पासे खां अजीब दौर पियो हले, कहिड़ी तरफ़ खां इस्लाम ते हमला थी रहिया आहिनि, मुस्लमान ते हमला थी रहिया आहिनि, क़ुरान ऐं दीन ते हमला थी रहिया आहिनि। दुआ कयो अल्लाह ताला असांखे हिम्मत ॾे, असीं दीन जी ख़िदमत करे सघूं। मुंहिंजे सोने हबीब करीम जा उम्मती इहो नाज़ुक माहौल आहे, असां परेशान थी वेंदा आहियूं। हाणे छा थींदो छा? अल्लाह ताला खे पंहिंजो महबूब एतिरो प्यारो आहे, असां पेश वठंदा आहियूं, पर अल्लाह ताला पंहिंजे हबीब करीम सां एतिरो प्यार थो करे जो मुंहिंजे आका खे तानो काफ़िर दुनिया ते ॾींदा हुआ। हबीब त रहमतुल आलमीन हा, ख़ामोश रहंदा हुआ, जवाब अल्लाह अर्श तां मोकिले छॾे थो।
मुझे सोने हबीब करीम जा उम्मती हो मुझे आका जो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दा गुलाम हो वो सूरत दुहा की इब्तिदाई तिलावत अर्ज कयूं है पढ़ी और तिलावत कयूं है अल्लाह ताला चार शाद फरमायो अवल मोहब्बत प्यार सा ये अकीद रखे दुरूद सलाम पढ़ायो तसा ये दुरूद के सोना हबीब मदीनतुल मुनव्वरा में बुद्धि रहा असा के दिसी रहा सुभान अल्लाह बेशक त मोहब्बत सा पढ़ायो जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह तो सल्लल्लाहु अलैका अल्लाह ताला की जात बकसम खया खुदा में अल्लाह ताला फरमाए तो वद्दुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरदा कसमाए दुहा जो ऐ कसमाए वल्लैल इज़ा सजा जो मुझे सुने हबीब करीम जा उम्मती हो या तफसीर द पानी जाए थे इनमा मुराद चाहे मकसद चाहे पानी जाए थे फरमा अल्लामा शाह अब्दुल हक मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैहि जो तफसीर बयान किया सही फरमान सा जब फर्ज मुफस्सिरीन में गोयंद के मुराद अज दुहा रूह पैगंबर जत दुहा मुराद मदीने में मीर जो पाक चेहरा ऐ वल्लैल इज़ा सजा मुराद मिठे मुस्तफा करीम जा पाक जुल्फा है वो माना ये थी हबीब कसमा तुझे पाक चेहरे जो ऐ कसमा तुझे पाक जुल्फन जो वो त जेके तफसीरी माना वन कसमा दीन जो वदो हाथे वाले सुबह जो चाष्ट वारो टाइम आ इन टाइम ते सिंजो बुरंदो आहे मुख्तसर टाइम के दुहा सदबो आ पर तफसीर कुर्तबी वाले कई मुफस्सर लिखयो आ त इन में जे मुकाबले में जले रात चे त सॼो ॾींहुं मुराद वरदो ईंदो आ त माना सॼे ॾींहुं जो कसमा हिन जे मुकाबले बल्लैल आहे माना थींदी कसमा आहे ॾींहुं जो इमाम जाफर सादिक फरमाइनि था त वदो मुराद वो ॾींहुं जंहिं हज़रत मूसा अल्लाह सां ॻाल्हायो हो वकल्लम अल्लाह मूसा तकलीमा ऐं रात मां उहा रात मुराद आहे जंहिं रात मदीने जे मीर मेराज कयो इन आवाज़ में सुभान अल्लाह चई बड़ो जलसो मल्हायो कुछ स्पीड वधायो पर अल्लामा शाह अब्दुल हक मुहद्दिस देहलवी साहब फरमायो त इनमा बाज़ मुफस्सिर मुराद वरतो आ त मुस्तफा जो पाक चेहरो माना थी हबीब आवाज जे चेहरे जो कसम चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह हुजूर जो चेहरो सरकार जो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाक वलियो मुबारक केतरन साहबन बयान कयो हुया त 1.25 लाख साहबी 1,24,000 कम बे साहबा पर सरकार जो हुलियो केतरन बयान कयो केतरन हुजूर जे हुलियो के बयान कयो हुजूर चेहरो कियो हो हुजूर जी दाढ़ी सुहार मुबारक किए ही हुजूर जा पाक दंदान मुबारक किए हा हुजूर जे लंग मुबारक किए हो सरकार जो हुल मुबारक किए हा हथ किए हा वार किए हा 1,24,000 साहबन मां सिर्फ 34 साहबन हुलियो बयान कयो आ सामू दिसी न सकता एतरो पाक चेहरो हसीन होंदो हजरत हसन जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ना इन आवाज में ये थोड़ा ही हवाई जागंदो तो को मां मौजूद है निंद्र का होंदो बीते जुगाड़ कर केर दी दुआ मौजूद वलवा के न जागंदो तो मां मौजूद खणंदो सी सही सोना सही है हां बेशक ये मुझे वाई तो जेक मुजाहिद थी गैरत धारे ऐ मुस्तफा करीम जे इश्क जे दिल में जाए गई ये समझो कि दुनिया में काश ना है एक ज़ात खुदा का रसूलुल्लाह जने इयो तस्वर इंदो तो मां मौजूद करंदो न ते खैर चलो सुभान अल्लाह
अल्लाह अकबर। हबीब करीम जो प्यारो सहाबी जो सुभान अल्लाह ओना हुलो बयान कयो जैसे की है जैसे मां दसी न सकतो सामो वो मां आंगरू हिया करे आंगरू जे बिथर मां सतो वींदो वाह या सुभान तने के परवाह जो तेरी सूरत तेरी सीरत जमाने से निराली है तेरी सूरत तेरी सीरत जमाने से निराली है तेरी हर एक प्यारे दलील बेमिसाली है साहब हुजूर जिला छाचे महबूब एड़ा सोना आयो जो अवा चेहरो को सोनो दुनिया ते पैदा न थोवा न के अखि दिठोवा न के कन्न बुठोवा व अजमल मिन कलम तरकतो महबूब तो जड़ो सोनो मुंजी अखि न वअसनो मिन कलम तरकत ऐनी वअजमल मिन कलम तल दिल साओ हबीब तो जो सोनो मुझी अख न दिठोवा तो जो जमाल वारो बच्चो अना की अम्मा जड़ हुई गुने को पैदा ही न थोवा पैदा ही न थोवा पैदा ही न थोवा खुलत मुबर्रम मिन कुल्ल ऐबिन कअन्नका कद खुलत कमा तशाऊ हबीब अल्लाह के अल्लाह ताला हर एक का पाक बनाए पैदा कयो हर एक का पाक आयो मां हबीब ये तो समझा अल्लाह ताला बिन के पाजी मर्जी सां ठायो खुदा तो के तुझी मर्जी सां ठायो जिया तू पिछे मोला ही सोनो ठाही सोनो ता मुझे अकीदो हबीब अल्लाह के आजी मर्जी मुताबिक ठायो सुभान अल्लाह एड़ो चेहरो सूरत दुआ नाज़िल थी जने वही जो सिलसिलो रुकजी वियो इब्तिदाए बस वही जो सिलसिलो शुरू थियो थोरो अरसो हलियो तो रुकजी वही जो अचन पद जिब्रील अचन पद उते को जिब्रील दुआ करे मौला मोकल दे हेठ वजा घणा दी वही बंद रहो मुख्तलिफ रिवायतों 15 दी 22 दी 25 दी मथे वही जो सिलसिलो मुनक़ते रहो एतिरन ॾींहनि में जिब्रील अमीन 70 दफ़ा मोकल को वठे मौला मोकल दे ज़मीन ते लही रफ़ में मलाइको पुछो त सही छो थो वञे ज़मीन ते रब के इल्म हो ॻाल्हि सही कोन हो सुभान अल्लाह रब के इल्म हो छा तो मोकल घुरे पर मलाइकन के जदो पुछो त जीअं इहा तारीख़ लिखजी वञे मलाइकन सभिनी खे पतो पए ऐं सुन्नन खे ब्रेल खे भी पतो पइजी वञे ज़मीन वारनि खे पतो पइजी वञे त जे मुस्तफा सां दामन पकड़ी आहे हेॾो हसी सुभान अल्लाह मलाइकन मुझे भी छा थियो आ 70 दफ़ा छा ज़मीन ते हज़रत जिब्रील अमीन जो मलाइको हेठ न वियायो लही वञो हा मिठे मुस्तफा करीम जो पाक चेहरो ॾिसो हा तव्हां बि मूं वांगुर बार बार वञण जी मोगल घुरे हा आयो तो मोहम्मद मीर सोनो आ जो मां मशरिक़ मग़रिब घुमियो आहियां मूंखे मिठे मोहम्मद चेहरो को नज़र ई न आयो एॾो हसीन चेहरो वही जो सिलसिलो बच्चो ॻाल्हि था पे कयो वही जो सिलसिलो रुकजी वियो त काफ़िरनि मुंहिंजे आका खे ताना अल्लाह ताला मोहम्मद ते कावड़जी वियो आहे अल्लाह ताला मोहम्मद अमीर के छड़े ॾिनो आहे तॾहिं वही जो सिलसिलो रुकजी वियो आहे ऐं इहो पहिरियों दफ़ो कोन हो जो हुज़ूर खे ताना लॻा कई दफ़ा ताना लॻा मां अॻिते अर्ज़ु कंदुसि त मुस्तफ़ा करीम जे शान ते जॾहिं बि ज़मीन ते हमलो थियो इंसान हा पर ख़ुदि ख़ुदा वटा जवाब ॾेई हिफ़ाज़त कई आहे अल्लाह काफ़िरनि तानो कहिड़ो हुयो कावड़ जी जो तस खुदा छॾे जो तस खुदा
हुजूर उस करीम जी ज़ात के ये तानो डाडो रखो लगो वही जो सिलसिलो रुकजी हो अल्लाह ताला सूरत जो नाज़िल फरमाए काफिर के जवाब नो उन जे नताने के रद करे मदीने जे नीर जल्ला तसल्ली ने या हबीब वद्दुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक व मा कला हबीब अल्लाह ताला तो ते कावड़ो ना है तो जे रब को पे छड़ो ना है तो जो शान नहीं आ जो बदल आखिरत खैरुल लक मिनल ऊला हबीब पे ज़माने का पूरा ज़माना ठीक पे कर ठीक हो गए हबीब वाला सौफ यूती कर रब्बुक फतरदा हबीब तो जो रब रोके तो दिंदो जो तो राजी थी को दे जोर सा तो ओ जोर सा तो फटा फोड़ाओ तवज्जो दियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सो उम्मत सा प्यार के सो खुदा की इज्जत जो कसमा वला सौफ यूती रब्बुक फतरदा पास वाला जिब्रील करीम के अर्ज पर तमा मुस्तफा कैसे राजी रखी हो सा जैसी मुझे उम्मत जो न दो बाहर जहन्नम जी बाहर हो दो मौला मां जैसे चोलन होगा अठे जन्नत में न वठी दोस्ते से का मोहम्मद राजी थी दो सिको इतरो आका जो प्यार को सामो सुभान अल्लाह ऐसा हुजूर के दीन का परे शरीयत का परे नमाज का परे सुन्नत का परे जिक्र का परे रोजे का परे कुरान की तिलावत का परे कूड़ सावट बुगद सावट कीनो सावट सारा सावट जन गालन का अरबी बोलो झलो सब पानी झोली में सीने सलाह उठावतो पाए छो जेका शे मदीने वाले नसीहत अमल कयो उन जी ताबेदारी करे अमल कयो जन कमल का मुजाला झलो हुड़ी हो तो खुदा भी राजी थी खुदा जो हकी भी राजी थी जमीन ते तानो लगो जवाब रब जो रसूल सुभान अल्लाह किथा आयो जोर सा जो किथा आयो अच्छा मुझे सोने आका नबूवत जो ऐलान रिसालत जो ऐलान अल्लाह ताला हबीब ऐलान कयो कुल या अय्युहन नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ हबीब वाचो दे सानो माता सब्री जो रसूल आया सभनी जो ओढ़वार जो भी ओ घरवार जो भी ओ दरबार जो भी लखवार जो भी सभनी जो नबी आया जो दरिया के मन में गुना दे आया हा ओ सजी इंसानियत दे रात वणा हा ओ दिल पर हबीब करीम जी पाक हदीस या सही पमन तकान नबी वो सुबह सुदा को में खासत व पुस्तल नासियाम जेके नबी दुनिया दे आया पने पने लागे दिला पने खास कौम बोला पांच शहर जरा नबी बनी आया और पुस्तल नासियाम मा मुस्तफा आया कयामत ताईं सभनी जो नबी रसूल आने जो को नबी जोर से जो को नबी चो जो को नबी इको मुझे महबूब आखिरी नबी जो मुझे महबूब दिल सा करा महबूब कुरान फरमाया तो मा काना मुहम्मद अबा अहद मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमन नबिय्यीन व काना अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा दाहे ते नबी सबूत देने आयो उस्ताद ने सबक पढ़ाइंदो ना सबक पढ़ाइंदे जे करे शागिर्द जेको हेदे हो ॾिसंदो हरकत कंदो ऐं कुंडियूं हणंदो हेदे होॾे निहारींदो उन जो सबक पको थींदो कच्चो मां सॼा खे पढ़ाया पढ़ो तवज्जो ॾींदो त सबक पको थींदो ऐं अहिड़ो सबक आहे जो क़ब्र में बि कमु ॾींदो त हश्र में बि कमु ॾींदो अहिड़ो सबक ऐं मां हमेशा चवंदो आहियां त जॾहिं सरकार जो आलम जी कचहरी में वियो हो मीलाद वियो हो जलसे में वियो हो मशहूर शेर सदाई पढ़ंदो आहियां त सरवरे अंबिया की
है महफिल सजी, लीजिए कुछ मजा झूमते झूमते। अन्या बिन कौन था जाता सरवरे अंबिया की है महफिल सजी, तो लीजिए कुछ मजा झूमते झूमते। आप सुनते रहे मैं सुनाता रहूं, जिक्र खैरुल वरा झूमते झूमते। अजीब लफ्ज़ हो जाए साईं, कुछ नवासों का सदका अता कीजिए, हम फकीरों की दामन को भर दीजिए। या रसूल अल्लाह, गरीब आए हो, मिस्कीन आए हो, बीमार आए हो, कर्जी आए हो, परेशान हाल आए हो, अभी बताओ के हसन हुसैन जो आसवा असांजे खाली झोली भरियो। राजी आयो तो चवरायो, ना तो तहां जी मर्जी। सही कुछ नवासों का सदका अता कीजिए, हम फकीरों की दामन को भर दीजिए। नाम सुनकर तेरा, नाम सुनकर तेरा, तेरी दरबार का आ गए हैं ये गदा झूमते झूमते, आ गए हैं गदा झूमते झूमते। हो जा दिलबर हबीब पंजा कम छदे, उतारू छदे, कंजरो छदे, पंजा पंद्रह कारोबार छदे, बच्चा छदे, सब कुछ छदे, तुझे जिक्र ला मस्जिद नहीं आया है। भत्ता लाना, पैसा लाना, मिठा नथी विराए, हबीब तो महबूब जे पाक नाले जी अज़मतें प्यार जे कराया है। तो के हसन हुसैन जो वास्तो असा सब जी खाली झोली पर थी ऐ हिम्मत भरे तवज्जो सां वेही ॿुधो। अल्लाह फरमाए मुंहिंजो महबूब कंहिं मर्द जो पीउ कोन्हे ऐं नबीअनि में आख़िरी नबी आहे। छा फरमाए क़ुरान? नबीअनि में ज़ोर सां, नबीअनि में अल्लाह जो आख़िरी नबी। नबीअनि सॻोरनि खां बि ख़ुदा वाइदो वरितो हो। वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमह सुम्मा जाअकुम रसूलुन मुसद्दिक़ुन लिमा मअकुम लतु'मिनुन्न बिही व लतंसुरुन्नह क़ाल अक़ररतुम व अख़ज़्तुम अला ज़ालिकुम इसरी क़ालू अक़ररना क़ाल फशहदू व अना मअकुम मिनश शाहिदीन। हबीब याद फरमायो जने अल्लाह ताला मना कर नबियन का वादो वरतो हो। आलम अरवाह में आया ये जाना, आलम अरवाह में नबियो अमा के नबूवत जा, हिकमत जा, शान जा, मान जा, मकाम मर्तबो जा, देखा पो सुम्मा देखा माना ता का पो मुझो शान और नबी तो अमा का पो माना उन का पो वरी ॿियो छॾे क़ुरान अमा का पो उन का पो वरी ॿियो कुझु कोन्हे। बस उहो यादि न कोन अचे सम्झ बि कोन शायदि हिकायत न केतिरो आयो पर मां इन जाइ ते थोरो अचां त अल्लाह ताला कुरान करीम फरमाए मुंहिंजो हबीब आख़िरी नबी आहे ऐं ख़ुदि मदीने जे अमीर फरमायो त अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय बअदी, फरमाए तमाम नबियनि में आख़िरी नबी आहियां, मूंखां पोइ को बि नबी न। ज़ोर सां साईं फरमाइनि था मस्जिदी आख़िरुल मसाजिद, मुझी मस्जिद नबी दे मस्जिद में आखिरी मस्जिद सुभान अल्लाह। हां बे के नबी दी मस्जिद न ठाहे आखिरी नबी माया, आखिरी नबी माया मुझी मस्जिद नबी दे मस्जिद में आखिरी मस्जिद मुझी उम्मत में आखिरी उम्मत मुझो कुरान किताब में आखिरी किताब हाने त को नबी ईंदो को नयो नबी ईंदो को किताब ईंदो किताबी नबी की मस्जिद हदी आखिरी नबी आया मदीने वाले जो ऐलान हुआ सहाबा जो अकीदो हुआ
सच्ची ॻाल्हि आहे साहब नबी जो ॿियो ॿियो को नबी जोर सां ॿियो को नबी न ईंदो न आयो न ईंदो न थियो आहे न पर मुझे दिल पर आका फरमायो त मुखा पोइ 30 कूड़ा नबी पैदा थींदा 30 कूड़ा नबी कुछ तो उन दौर में हिक बे ऐलान कयो एकड़े त खुद मदीने वाले के खत लिखियो मुसैलिमा कज़्ज़ाब साईं करीम के खत लिखे त साईं तव्हां इन इलाके जा नबी आहियो मां हिन इलाके जो नबी आहियां अमा मुंहिंजी तारीफ़ कयो मां तव्हांजी तारीफ़ कयां मां मुंहिंजी तारीफ़ कयो मां अवांजी तारीफ़ कयां खत मुंहिंजे दिल पर आका जी दरबार शहर मदीनो केड़ो शहर हो जोर सां जो शहर हो भलो शहर अल्लाह ताला सभिनी नसीब करे थोड़ा था चो सब थी आया हो सब चक्कर दे आया हो भली सुभान अल्लाह था चो मुके शक तो लगे तो दादू केड़ो भलो शहर जो रोज सब दा वजन लाए मदीनो मदीनो बेशक जो मदीनो 2016 में हाजी नसीब थी अल्हम्दुलिल्लाह 17 में भी थी 18 में भी थी सांगवारा होते होया परे का नजर पई मुझे सांगवान दे मुलाकात गांधी जगी होते बहरहाल ज़ियारत थी हबीब करीम जी दरबार का सलाम पढ़ी सांगवार मुक्ता सी वणियो पिया खैर मुझे आका जो उम्मत यो रियाज़ जन्नत 2016 में वेठो एकड़ो पटे पटे वारो आयो अस्सलाम वालेकुम मौलाना साहब क्या हाल है आप पाकिस्तानी हैं जो आस्था बात करो क्यों क्या हुआ उनके सरकार सामने सुभान अल्लाह हयात नबी सामने बेशक आस्था बात बेशक क्या माशाल्लाह मैं हिंदुस्तान से आया हूं आप पाकिस्तान से बड़े खुश नसीब हैं आप बड़े खुश नसीब तो क्या वजह हुआ किस वजह से खुश नसीब है माशाल्लाह रायगढ़ आपके करीब है आप तो माशाल्लाह चाहते होंगे माहिरान वो जितने भी नजर आए वो मुंह रखे तो वाकई आप सही फरमा रहे हैं कि वाकई हम पाकिस्तान खुश नसीब हैं लेकिन इस वजह से नहीं वजह इससे कि आपको यहाँ भी रायगढ़ याद है और हमें सिंध में भी मुस्तफा का मदीना याद है जो वजह है मदीनो मदीनो बेशक नगरा हुंदासी पहुंचंदासी हल जे काने हल जे चौथा मदीने हल जे काने हल जे चौथा मदीने हल जे हाल हली सारो सुभान अल्लाह जो साकन असां बेबस असां सिर्फ दुआऊं तस्वीर वो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दरबार में गाऊं जो सी व्यवस्था कर असा डी कर जाए दुआ सुभान अल्लाह हुजूर के दाल निकासी को चाकर हाल हली ही सारो हाल हली ही सारो महबूबा सासल जे हल जे का दे हल जे चौथा मदीने हल जे हल जे का हल जे चौथा मदीने हल जे का हल जे सुभान अल्लाह घटता समझो अल्लाह मुझे समझाने नथी अचे सुभान अल्लाह अल्लाह मदीनो मदीनो बेशक साईं करे वेठा खत सोने आका पढ़ो साईं करीमन खत पढ़ो जलाल पाण फरमाए होता है खत जे पोयां लिखायो त सॼी दुनिया में पूरी रूई ज़मीन ते जेके बि वारीअ जा मिटीअ जा ज़रा उन्हनि सभिनी जे तरफ़ां मां मोहम्मद शाहिदी थो ॾियां त तूं कूड़ो मां अल्लाह जो सचो रसूल आहियां हिकिड़ी पॉइंट सभिनी तरफ़ां मां तो गवाही तॾहिं ॾिबी आहे जॾहिं पक हूंदी आहे त सभिनी जो मौक़िफ़ इहो आहे सुभान अल्लाह मूंखे पक आहे पंहिंजे उलमा में सुहिणे सैयद में त सैयद
खुर्शीद अहमद शाह साईं जी ही जो ही मौक़ुफ़ा साईं मौलाना मोहम्मद सईद साहब ही मौक़ुफ़ा साईं मौलाना अली हसन साहब ही मौक़ुफ़ा मौजूदा इन्हनि जे तरफ़ां मां थो ॻाल्हि कयां त मूं वारी ॻाल्हि साॻी ॾियण वारी ॻाल्हि आहे माना मूंखे जे मौक़ुफ़ जी ख़बर हूंदी न मिठे मुस्तफ़ा करीम जे इल्म ते तरण करण वारो कहिड़े मथे न वञण वारो इन हदीस खे तव्हां बि बयान कंदा आहियो खुले आम लिखी पई आहे मुस्तफ़ा करीम जी ज़ात खे पूरी जुई ज़मीन ते वारी जे ज़रन जे अक़ीदे जी ख़बर आहे त वारी जे ज़रन जो इहो इहो आहे त मां अल्लाह जो आख़िरी नबी रसूल जेको वारी जे ज़रन जे अक़ीदे खे सुञाणे तो असां आशिक़नि जा सदा कोन वठंदो बेशक ॻाल्हा त सही ॻाल्हा त सही कॾहिं त भिट जे दर ते वेहण वारे सॼो थकिजी पिया छा चई जथो मदीने जा शाह सुण असां जा संगड़ा सुभान अल्लाह से कलाक फरमाए तो मदीने जा शाह सुण असां जा संगड़ा कारण रब अल्लाह सिबोरस जे सुपर फरमाए तो मदीने जा घोट सुण असां जा संगड़ा कर मोहम्मद मोट ही आसी तुंहिंजे आसरे फरमाए तो मदीने जा शेर सुण असां जा संगड़ा सुभान अल्लाह माशाअल्लाह बेटा फरमाए तो मदीने जा शेर सुन असां जा सगड़ा हर मुबारक पेर ही सुन्नी तुझे आसरे हाँ सुभान अल्लाह जाओ सुभान अल्लाह वो देखो गाला है वो देखो दिसे तो खबर तॾहिं पवंदी जॾहिं फैसला उम्मीद रखी सभई ईंदा सां कलमो पढ़ियो हुज़ूर छॾायो फरमाईंदा कहिड़ी उम्मीद रखी आहे तो मुंहिंजे शान जी हिफ़ाज़त कई तो में लॻियो हुयो मुंहिंजे सोने आका जा उम्मती ख़ैर मुंहिंजे साईं फरमाए के हथ खणी वेंदो तवजो ॾिजो नौजवानो वो फेसबुक ते ज़िंदगी गुज़ारण वारा सॼी रात पराण घिट में बिठाओ ही लगी सॼी रात मैसेज लिखी जिंदगी बर्बाद था कयो अरे दुनिया वाला के दिल न दियो के कम जा कोन थव ये सब बेवफा थव जिंदगी ज़हर करे छडींदव रोवारे नाश करे छडींदव इन्हनि जी पचर छडे हबीब करीम सा दिल अड़ायो ये दुनिया भी कामयाब आ वो दुनिया भी कामयाब आ हिते भी भलाई आ उते भी भलाई कुछ कोन थींदो दूधा पटिया कर सुबह जो नमाज टाइम अमर उठाड़े बाउथन मत अरे हे सही रात कादे में अरे छा बड़ो सही रात मैसेज किन मल रोए किन मल खिल किन मल छा किया था जिंदगी गुजारो केड़ा था वजो एक इशारा जो सभई बेवफा मगर हिक मोहम्मद आखिरत में वफादार आए सभई बेवफा मगर हिक मोहम्मद आखिरत में वफादार आए असां तुझे खातर रुनो गार में थे सो घोट गुरबदार हज़रत अब्बास फरजंद मुझे महबूब जो सोट मदीने जे मीर जी ज़ात आई ताईं यो नालो आयो त मां सरकार जो आखिरी दीदार कया जो मां चेहरे ता कपड़ो हटायो हबीबन करीम जा पाक कलम बा लपो पार हलन पिया मां सोतो शाद हबीब वसियत मारक अल्लाह था हेठ रही कद जो दिनम हबीब करीम मज़ार सुतल हलन मज़ार में कन जो दिनम हुजूर के पाक जुबान आवाज पे रब हबली उम्मती ओ मुझे अल्लाह मुझे उम्मत मुझे हाल
तो सा प्यार कर तू रुलंदो भित में इकड़े आलम जो शेर खुदा इज्जत तो कसम दो खणी चवा चाहे तो दुनिया में सुख दिसा इज्जत दिसा कब्र में मां तकलीफ बने दिसा चाहे तो महशर के मैदान में इज्जत थे तो मदीने वाले साथ पूरी गल चल बस इकड़े आशिक जो शेर आशिक जेने कर दिन आशिक तखणी दिल अचन में निकस खरीदार जी गोला में कदर कनमो किने जो दिल करबदार जी गोला में आशिक शेरा ऐं आशिक जो नालो खणा केबला बुलबुल मदीना से शेरा सुभान खणी दिल हथन में निकस खरीदार जी गोला में कदर कनमो किने जो दिल करबदार जी गोला सही पो भला के दिल ते चेतो हसीनन हुस्न वारन जी दिसी हालत लगी हैरत केड़ी हैरत लगो हैरत याद आज चार दे हिकड़े वट बेदी वर रोंदो है और सब ताबीज तरी जाए खिलन जी गाल सोचण जी गाल केड़े पासे कवानी पंजी जिंदगी बर्बाद करना के चेतो हसीनन हुस्न वारन जी दिसी हालत लगी हैरत कई फिरंगा वतन था जमींदार जी गोला में कई फिरंगा वतन था जमींदार जी गोला में नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक मुझे सोने आका जो उम्मती होने हारियो अल्लाह वाला की ज़ियारत भी कयो तवज्जो रखो अल्लाह जी प्यारे पे छाड़ियो सही भला को के दिल न जी मां चरियो आया आंगुर कटे के नडबिया हथ कटे के नडबोआ कन कटे के नडबोआ अपनी चांद को उस वो कटे के नडबोआ फिर तो उस वनी सरदार एडन चाहन के कथा भी सही पोछा गया जे घर वनी कुरान के खोलम हदीस के खोलम जे तो कुरान हदीस के पढ़ते नतीजो ही आयो निगरी नया दिल मुस्तफा के जो गुनहगार जी गोला में नया दिल मुस्तफा के जो गुनहगार जी गोला में कदर कनमो किने जो दिल गुरबदार जी गोला में मुझा सोना हबीब मैं दकेर खत खणी वेंदो रो साधु थी पूछो तो या रसूल अल्लाह मावी गुज़ी जलसे में नारा हर सबला जी नचण दो सबलो जी सही के काल जी बड़ी काल जी मुखे केनी परवाह ना है मैं हमेशा सही जिंदगी गुजरी या साईं अली संसाई वाला मुझा प्यारा दोस्त ने खबर आ के जो भी मां मोहताज न होंदो हां दिल चंद है खुदा राजी थी रसूलुल्लाह राजी थे वो कदई चंदी खुदा जाने इश्क रसूल में मौत भी बेशक नारो है बत खायो ही हो कुछ जणो कर वाह जो इश्क कैसा बुठनी करे कैसा बदोखो करे मौलविया के पास हिसाब सा की ना मन बदो आशिक रसूल आलम दीन हेलो तारीख वठनिया हासी हाजिर इंदा सी सही बला फीस घणी वठंदो अब 20,000 या 50,000 साईं एतरा ना एतरा हिको त गाय हुजूर जो शान वरी फीस ॻाल्हाई वरी तू मुजाहिद बुधी हबीब जो शान वरी पैसा दे करी आलम सा के रोट अचे गाणो दर 5 लाख करे छे आलम अचे त मान से जो खाइल हा आलम पंजे दिलबर हबीब जे शान जे ॿुधाइण ला फीस न घुरे ऐं अवां मुस्तफा जे शान ॿुधण ला ये दिल खोला के ॾींदो
लही नवी दो खुदा अमा के वधाई दो ये सोते बाजी छड़े दो सोते खुदा सा कयो खुदा जे हबीब सा कयो के छड़े वा खुदा खुदा जे हबीब खजाना उन जे हवाले है पैसो तक कजरी भी कमाए थी लोटा कमानता पेट तक कुत्तो में खाए तो अरे दिल हबीब जे हवाले करे छो इन दुनिया में बेड़ा पार हो दुनिया में बेड़ा मदाश के रसूल नाथ खान अंसा मदाश के रसूल पैसो निकाला फीस निकाला है 2 लाख लूंगा 50,000 लूंगा मदाश के रसूल अवा के एहसास करण गोजे परे खाया हुआ खर्च है गाड़ी हुआ सब कुछ अवा के एहसास करण गोजे दो पर हम जो शान ना है तो फीस गालाए के मताम ते नाराज थी मुझे पाजो से ना हर के पाजी सोचा थी सके तो हूं भी गलत हूं भी ना है जो तो मां वाजे करी वना जेकर हूं गालायन था तो गलत ना है जायज है इस्लाम में बता जो नाजायज हराम कोने जायज है बिल्कुल पर इश्क वरी बड़ी जायज हराम नाजायज को भली के हक का परे का पद करे टाइम करिए चंदा किताब वठंदा मुताला कंदा मेहनत कंदा पंहिंजो वक्त ॾियनि था पिया उन जो हक आहे पर मुंहिंजा सोहणा अवां असांखे एतिरो ख्याल करणु घुरिजे इहा नौबत आई छाजे लाइ आहे अल्लाह ताला तो असांखे हबीब जी मोहब्बत में रखे ॻाल्हि परे हली वेंदी मां पंहिंजे मौजू ते मोटी अचां हबीब करीम फरमाई शब्द केरु पहुचाईंदो साहब वेठो कतल को खाए खजूर बात भरे पूरा उठी भी चले या रसूल अल्लाह मामी दुस तकड़े मुझे मामी दुस एड़ी जल्दी के जो बात में कतल भरल हस खाए जो पियो बात भरल हो जी जी सही मामी दुस या रसूल अल्लाह तो बात मां जरडी कतल जो कुछ बात पानी जो के साहब जे पटके दे के दाढ़ी ते के कपड़न ते ये ने हारे टक्कर के भागी तने को त चाहिए इन्हें कर मोकले गीत सरे फोट चाहिए हाय अजीब जहाज जेमा गीत दे हां तेस्ते वरी तहा मा बदराई करे यहां त सुभान अल्लाह बेशक बेशक ये नाम उस रिसालत की हिफाजत करना रही है जी सही ये तमाम तो मान मौजूद ते आयो ही ना है कि माता ने वो पानी दे साई को मुने तवज्जो ये है न मुहाफिज नामू से रिसालत जा उठी भी जो या रसूल मामी दुस साईं फरमाता तू ने बियो को वने जो या रसूल अल्लाह पेरा मां चयो साईं फरमाता तू ने बियो को भी दो चाहे तो या रसूल अल्लाह पेरा मुंह चयो साईं फरमाता तो गरीब है मस्कीन है मदीने पाक के बागन में खजूर वठंदो है कतल वठी मदीने पाक के बाजार में विकणंदो है विकड़ी को शाम जो बच्चन के अटो खाराइंदो है तुझा बार बचड़ा है जे तू वनी मुके यकीन जाल को के शहीद करे उठंदो तुझे बच्चन जो वाही केरा खुदा जिस जो कसम अजीब जुमला जाए चाहे तो या रसूल अल्लाह है ये बच्ची है समा काजी है ये शहीद थी बस केड़ी वडी गाल है ये पुट में तोड़े हवाले न्याणी तोड़े हवाले घरे तोड़े हवाले मुझो चाहे हबीब सब कुछ तमाजे सदके मुके अल्लाह ता फरमाए चलो सुभान अल्लाह सा समझो आशिक के आशिक रसूल सब आशिक रसूल हकीकत पान पैदा कयो तब्दीली आयो इनकलाब आयो पानी जिंदगी में तब्दीली आयो और साथे हमीदा पान में रखो मदीने जे पीर जे हुकूमत अमल कयो आशिक से करे सको आका फरमा कूड़ न गलायो सुन्नी कूड़ न गला आका फरमा किला गीबत न कयो आका फरमा गरीब मिस्किन की खिदमत कयो हमा गरीब मिस्किन की खिदमत कयो आका फरमा पारे बांधो ख्याल कयो हमा पारे बांधो ख्याल कयो मुसलमान तो ख्याल कयो परावा तो ख्याल कयो काफिरा इस्लामिया शे समझाए लेकिन काफिरा आई तुझे पारे में बैठा गरीब मिस्कीन उनके बैठा करा त रब राजी थी रब जे रसूल राजी थी इस्लाम जी तालीमात अमल कयो पंहिंजे आका सां मोहब्बत जो सबूत ॾियो हबीब करीम अलैहिस्सलाम जा दीवानो आशिक सदा तमाम सवलो छण ॾाढो ताने बरसाए मेड़ से हर मेयर जो शायरा गुलाम नबी महेशर रहमतुल्लाह अलैह अल्लाह ताला ने कब मजार दे किरोड़ा रहमत नाज़िल करी आमीन तो भला आमीन ताने तकरीर करनी आमीन
उन अजीब गाल के जथो भी सब मंजिल सोलिया पर इश्क जी मंजिल बारी आ सिर दई दिस बहारिया सोलो कौन दो भी सब मंजिल सोलिया पर इश्क जी मंजिल बारी आ सिर दई दिस बहारिया गौर करे जिसकी कमायो वो इश्क बिलाल बांगे छाछा सदमा हजार सजाहुन सोने दीन जैसा के काफिर मारे मारे छन सब कलमो जुबान पे जारी आसर दई सबहारिया काफिर मारे मारे छन सब कलमो जुबान पे जारी आसर दई सबहारिया जो भी सब मंजिल सोलिया पर इश्क जी मंजिल बारिया सिर दई सबहारिया साहब हबीब ने खत खणी आयो मुसलमान कज़्ज़ाब मलऊन जे साम्हूं आयो जदो करे रही मिठे मोहम्मद अमीर जो कासिद आया वठ खत न ज़ालिम पढ़ियो लिखे तो कूड़ो नबी आया तू कूड़ो नबी आही मां सच्चो रसूल आया चाहे तो तुझे नबी के कूड़ो चयो उन साहब आशिक रसूल चयो मुझे नबी लिखियो मतलब कूड़ो आहे बिसा भी कोन ॾिठो त चौधारी हिन जा सिपाही बीठा ऐं हिन ज़ालिम जे हथ में भी तलवार आहे साईं माशाअल्लाह चुप चुप करे जी वेही सुभान अल्लाह माशाअल्लाह ये वॾी सिफ़त आहे आलिम जी बुज़ुर्ग जी जो तकदीर हले या नात हले साईं अहिड़ी तरह सां आयो मूंखे ख़बर कान पई अची वेही रहे हालत मसलो थी वियो विच में अची दुनिया खे ख़बर पई त मां अची वियो तकदीर हले या नात हले पर कम जमा जो लहे त लहे पर मुंहिंजी ख़बर पई त मां आयो ये असांजो मिज़ाज थी अल्लाह ताला रहम फरमाए आमीन नथा चओ मूंसां कावड़े लो जलसे वारनि साईं सैयद बादशाह जी तव्हां सां अल्लाह ताला खुश करे वे रब राज़ी थे वे अल्लाह ताला बिनी जहां बेड़ा पार फरमाए खैर मसाब जो त मुझे नबी चवा कूड़ो आहे मां कने कोठो चवा तो सचो आई कूड़ो आहे कूड़ो होए क़यामत ताईं कूड़ो रख उन ज़ालिम जे हथ में तलवार आ उन सहाबी जे उज़वन के कटण शुरू कयो हिता हथ ऐं चंबो कटे वरी जे हाणे छा तो चतो कूड़ो आहे झूठ का कटई एरे मुडे मोहा इन के चेबो मुहाफिज नाम रिसालत इन के चेबो आ जरा झूठ ना वाह कटई हाणे छा तो चई खुदा इज्जत जो कसम छा मंजर होंदो वो कटल झूठ के मथे करे जे तू मुझे नबी चवा कूड़ो है हां जवाब कूड़ो छा मंजर होंदो मलाइका सलाम कदा होदस बेशक वरी ज़ालिम पूछो वरी हिता मां कढे वरी बे चकर पूछा के वरी खबीबा ही पकड़ती वई ऐं खबीबा मथे कर कूड़ो है चवेना मुझे नबी ते कूड़ो चवा वरी हिता चंबो कढो हिता कढो आखिर चार में हथ कटिया पेर भी कटिया कन कटे नक कटे उसरो करे आखिर ते मुझे नबी जो गुलाम चयो मुझे सोने मदीने मारे चवा कूड़ो है तू कूड़ो आही मुझे दिल पर नबी आखिरी नबी जब मुझे नबी जोर साथ मुझे नबी सहाबन जो कीदो यो ताबन जो कीदो यो तब ताबन जो कीदो था गलायो इंसान उलमा बैठा जानवर ने पखिन जो कीदो हो जो बिंद है ऐं मुजादा गो ते सरकार पूछा त मना न मां के रहा वो चंदा अंत रसूल रब्बुल आलमीन व खातमुन नबिय्यीन ते तू अल्लाह जो रसूल आहे ऐं नबियन में आखिरी नबी आहे जो सुभान अल्लाह मुझे दिलबर हबीब का पोडियो को नबी आयो नहीं दो छुवार थी दो मुझे आगा जी भी हदीस साईं फरमाता अना अव्वलुहुम खल्कल व आखिरुहुम बासन पैदाश में मां सबने का अव्वल नबी आया है बरसत में आखिरी रसूल आया ओ नबी नहीं दो देखो सलाए दज्जाला कज़्ज़ाबा मलऊना किरो पार अल्लाह दी मलाइका दी दुनिया दी
जी पढ़न जी तिड़न जी लानत हुजे असा अकीदे में कादियानी काफिर बेशक काफिर चो कादियानी काफिर उनके काफिर नचण वारो बि काफिर चओ उनके काफिर नचण वारो बि उनजे कुफ्र में शक करण वारो बि काफिर कादियानी दलील तरीन काफिर मुजाहिद पंहिंजे महबूब करीम जा आशिक पंहिंजे महबूब सां मोहब्बत रखो सरकार सां प्यार रखो अकीदो मजबूत रखो खुदा सां हमारा दुरूद शरीफ फरमाते हैं जो सल्लल्लाहु अवाही मुझे किताब हकीकत मिलाद मुस्तफा महबूब जो मिलाद जायज़ नाजायज़ कुरान मा हदीस मा ऐ सरकार जो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाक जात जे जमण जा मौजूजा हुजूर जी अम्मा जो शान अबी जो शान अमाही पढ़ो जरूर पढ़ो वठो 150 रुपए जी मिठाई का वडी कीमत काने का और शाहिद हाफिज साहब खणी अचे तो अने बुलंद आवाज सां दुरूद सही पढ़ाए जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जो सल्लल्लाहु साईं करीम पंहिंजे रिसाल जो ऐलान मां रसूल आहियां पूरे ने त काफिर वरी हमलो चाचो लस्त मुरसल तू रसूल कोनी रसूल पूरे ने सरकार फरमा मां रसूल आहियां ऐं हुन चाचो लस्त मुरसल तू रसूल नहीं कंहिं में जवाब न ॾिनो पूरे ने सरकार जो आलम खामोश रहिया रफरम जे हबीब दुनिया जो उसूल माशूक ते तानो लगंदो आहे जवाब आशिक ॾींदो न मैं कोन चवरा जाॻिया ई न हो ना पूरा सुभान अल्लाह थकी पियो न घणा जलसा ॿुधा अथव तव्हां ॾो न आहे तव्हांजो ॿ टे जलसा हिकिड़े शहर में उते बि शामिल थकिजी पवंदो सॼो ॾींहुं लंगर खाई खाई थकिजी पवंदा लंगर जाम आहे सुभान अल्लाह न से कहा तो न थकाऊ मां मञाईंदा छो त न ॻाल्हाईंदो मां सम्झी वेंदो हाणे थका एको उस्ताद हो थकजी पियो शागिर्द खे चए मां दिमाग़ में सूर पइजा थोरो तिरी त हण तेल पियो हणाए तेल हणाईंदे हाणे शागिर्द हिकिड़ो दफ़ो तेल जो मथो खणी वियो समझो खुश्क मथो पईने खणी मुंहुं रहे वरी ॿियो तेल लाथे तबी सुॻियो वरी टियों शागिर्द थकजी पियो सोचे हाणे उस्ताद मां जान छॾां कीअं आख़िर तेल हणंदे ज़ोर सां तिरी हणी कन खे ॿ खणी मटारे नहीं उस्ताद के जो कन जे पापड़ी में सटाए मथे तो तकलीफ दी जेड़े छोरा थकजी पियो छा चेसी अञा नथा समझो अच्छा नथा समझो तो थकजी पियो सो अब आप न ॻाल्हाईंदो चवंदो मां थकजी पिया हो तव्हां चयो असीं असां न ॻाल्हाइण मां नथो सम्झी त असां वठजी विया काफ़िर छा तो लस्त मुरसला तू रसूल नहीं आकाश की जात खामोश रहा अल्लाह फरमाए मुझा दिलबर हबीब ही आवाज से बताता ना था जन हुआ पे हवाए सा जानो था दुनिया में तेरे माशूक से तानो लगंदो जवाब आशिक देंदो महबूब से तानो लगंदो जवाब महबूब देंदो वो चुप कर बीठो होगा क्या जवाब देंदा अल्लाह फरमाए तू मुझा प्यारा हबीब हमाती तानो फर्श पे लगंदो जवाब बार बार शादा मोगले ही ताजा रसूल नहीं मा जवाब यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिल मुस्तकीम ही था जो रसूल नहीं मातो जा मुहम्मद रसूलुल्लाह वल्लज़ीना माहु अशद्दु अलल कुफ्फार रहमाउ बैनहुम तराहुम रुक्कान सुज्जदा नाने थको न थको मां परिकार आखिर पूरे कर दो खैर की दुआ लस्त रसूल नहीं रब ताला जवाब
मुझे महबूबन करीम ने अल्लाह ताला जे वहदान जो ऐलान कयो अल्लाह हिक इन बुत जी पूजा न कयो ई हराम है जी इबादत न इबादत सिर्फ हिक अल्लाह जी कबी ई सब नाबूद है ए के कम जाना है ताए उछलाए पुत काफर जो इन्नक लमजनून चले थी गयो है माज अल्लाह हुजूर खे चरियो चयो ये त मजनून थी गयो है हमलो गला लफ्जी हमलो गुस्ताखी अगे नबी ने शान में गुस्ताखी थींदी उन जे नबूवत जो इनकार थींदो हो तो अल्लाह से अजाब नाज़िल शान नाज़िल कंदो हो अजाब नाज़िल कंदो हो मुस्तफा करीम जी उम्मत जो वारो आयो मथो अजाब बंद थी वियो रब फरमाए तो मुझे महबूब जा उम्मतियो हाने ही फैसलो तवा जे हथ में तो दिया सुभान तो अॻियां नबियनि जा उम्मती जॾहिं जिहाद ते ईंदा हुआ चवंदा हाणे पाण में लड़ण असां वञूं था घर हुजूर जा उम्मती चइबा या रसूल अल्लाह अव्हां छांव में वेहो असां का कुर्बानी ॾियूं असां जेसिताईं ज़िंदा आहियूं अव्हां जे पाक ज़ात ते मथ खे बि हथ न ॾींदासीं इंशाअल्लाह केवल बि हुजूर जे उम्मतनि जो इश्क जो खुदा फरमाए हाणे मूंखे मथा अज़ाब मां दुलाया हिनन आशिक ने इम्तिहान हिनन जे मथा है जो मुझे महबूब जे पाक ज़ात जे रिसाल जी हिफाजत कंदा शान हिफाजत कंदा नामूस जी हिफाजत कंदा मुझे दिल पर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती हो पर जरा हुनन जो इन्नक लमजनून अल्लाह ताला मथा जवाब कुल हबीब नून वल कलम वमा यस्तुरून मा अंत बिनिअमत रब्बिक बिमजनून हबीब ये था जन मजनून पर मा रब जो जमा महबूब तो अल्लाह जी बड़ी नेमत तो मजनून नहीं मुस्तफा करीम की जात बरकत जा आशिको महबूब करीम ते जरे हमलो छो लफ्ज अल्लाह ताला उनके जवाब दियो सरकार जे खिताब करना हा बेहंदा हा तकरीर करना हा साहबा खामोश बुझंदा हा जरे काकार के समझ में नहीं दी चवंदा राय ना या रसूल अल्लाह साईं रियायत कयो मेहरबानी करियो वरी लफ्ज जो असां समझो छा चवंदा राय ना या रसूल अल्लाह ये चवंदा एक दफे हजरत साद बिन मुआज़ रज़ी अल्लाह ताला ने वनी पियो वीदे यहूदन जे ज़ुबान छो त यहूदी हुआ पलीत क़ौम गंदी क़ौम जेका कॾहिं बि मुस्लमाननि सां गॾु न थी सघंदी छो त मदीने वारे सां बि मुआहिदो इन्हनि तोड़ियो इन्हनि तोड़ियो मुआहिदो मुस्तफा करीम सां कॾहिं मुआहिदो कोन थियो वो अल्लाह कड़ी नमाज जे में यहूदी ला दुआ घुरबी आहे असां जी नमाज में यहूदी जी दुआ कोन्हे असां लाइ मुसलमाननि जी दुआ आहे कुरान जतो वलम तरदा अंकल यहूद वल नसारा हत्ता तत्तबिया मिल्लतहुम कुरान फरमाते यहूदी नसारा कदे बि तव्हां का राज़ी न थींदा हत्ता जो तव्हां उन जे दीन ते अची वञो मुंहिंजा सोना सवाल ई पैदा न आहे तव्हां का राज़ी थींदा मदीने वारे का वाइदो जोड़ियो हो मदीने वारे जे पीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाबा के मारण देला नबे यहूदी तलवार खणी आया हा त अब्दुल्ला के मारियो न हुजैर के मोहम्मद अचे हजरत वहब बिन अब्दुल्लाह जे देखो नबे यहूदी तलवारों खड़े मारन आया हा मां परे का ॾिठो मां जो हारे त हाणे छा कया जेकर मदद कया पर टिजा बि अकेलो हा आओ तो आसमान मां अल्लाह जा मलाइका का मखलूक अची तलवारों सां जब नबे यहूद जे मारे हजरत अब्दुल्ला के पजे पहरे में मक्के बाग अची चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह मुझे सोने आका जा उम्मती हो साद बिन मल असबाज आयो पे इठे ते यहूदी पाण में गालियों करे हुजूर अल्लाह चवंदा राय यहूदी की बोली में रायना कार हुई अहमक के चरे के पागल के रायना सदीदा यहूदी हुजूर अल्लाह ये लफ्ज कयो हजरत सैयद नबी हजरत सैयद बिन मुआज़ बुधो साईं के गुस्सो आयो गुस्सो गैरत इश्क सुभान अल्लाह हुजूर जे नामूस ते गुस्सो गैरत इश्क किया गला साके आके इश्क अल्लाह अल्लाह साईं गुस्सो है फरमा यहूदी हो
मुझे महबूब अल्लाह ये लफ्ज़ था जो ज़ुबान को कटी चली दोस्तों सिर धड़का धार करे शरीर दोस्तों पाजे ज़ुबान के बंद कयो अजो छलाओ तो आई तह जे करे मुझे दिल पर मुस्तफा रा लफ्ज़ कढे रात नथी दो जेहू के तानो नो तहा बित चवंदा तने मां चवंदो त मुझे हबीब जा उम्मतियो फिरके वारियत जी पार पटो जेके मुसलमान आयो मदीने आए ते कलमे पढ़ण वारा हो एकड़े झंडे जे हेठा जी कठे थो छडे जो मुस्तफा करीम जी ज़ात बरदासा दुश्मनी अरे तहां जो चवंदो त मुस्तफा के दीवार जो खबर ना है तहां जो चवंदो त असां जड़ो आ तहां जो चवंदो त जो आ तहां जो चवंदो जुती के चटी लगल पाण के भीदो हो तहां जो चवंदो नबी जा खा कूड़ा थी ना तहां जो चवंदो नबी का लेसाओ थी तो हो क्या चाहता नहीं ए बकड़न छले दे ये दिल पर नबी बेबा कूड़ लगा था हिक गुंबद में सजरा वाला के साए में सब मुसलमान इकट्ठे थे हिते तहां जा बेड़ा पार हिते वहां जा बेड़ा पार छले जो फिर की वारियत के हिकड़ी जात इकट्ठे थो एक बे जंगू छकू छरे जो है फलाणो कलमो त पढ़ियो था सुभान अल्लाह जरे ए बछरे न सरकार का जेड़ो ही कोने गालाए आहे ओ बस तू असा वांगुर ही चो या पीर में ले जाओ तो किए सुभान अल्लाह अहसन कमा अजमल कमा अकमल सुभान सुभान अल्लाह अहसन कमा अजमल कमा अकमल किथे मेरे अली किथे तेरी सना मुस्ताक अखियां किथे जालड़ी सही बला की हो इस सूरत में जाना खा के जाने जहाना खा इस सूरत में अमाश का यार अवा चौथा मुझे हुस्न यूसुफ घणो अवा यूसुफ के दिसी तो और हथ कटिया असा कदे भी तां के दिसी 10 साल कोन कटिया फरमाया आयशा मुझे हुस्न पर्दे में सुभान अल्लाह चा पर मुझे हुस्न पर्दे में या रसूल अल्लाह वो मुखा भेजा सुभान अल्लाह भला मेहरबानी थे सरकार दुआ घुरी 72,000 हुस्न जे पर्दन मां एकड़े हिस्से जो सरनो खुली आयो सरनो खुली अम्मा आयशा जी नजर जो पई बेहोश गिरी तेरे होश आए सरकार मुस्कुराए फरमाया आयशा छा हाला चाचे उसे अच्छा छा हाला हिया सागे नबी सुभान अल्लाह काला में नबी थी ना गालाए तो सही काला में नबी थी ना गालाए तो तमा छाते न बोलू के सबके नहीं गाल सुभान अल्लाह काला नबी थी ना चेहरा नबी थी ना हां ओ जे गुड़ से बजावते बेहतर खाइंदो बेहतर ने बजावते गुड़ सां वटि बजाइंदो एड़ा चेहरा में नबी थी ना ओ गालाए तो सही जोर सां गाला तो जो मोजो नबी दे बेशक चो तो जो नबी मोजो नबी जोर सा चो इबला बुलबुल मदीना से शेर है केड़ो मुझे महबूब जो मत मिसल को नया जे न थई पग भला पेश कर एरो देखा जो इशारो करे त ट्रिपरी जो टाइम ताजो वरी अची वजे सज मोटी अचे देखा जो इशारो करे चंद्र पटुकर थी अचे देखा जो हेठ से त जमीन जे आखिरी तह ते नजर वजे मथे में हारे त सिदरतुल मुंतहा पे नजर वजे जे करे वो हबीब चाहे जिया जुबान मां कढे थी वजी देखा जो मुस्कुरात मदीने जे घिटन के चमकाए छडे देखा उदह कोठी में अचे त माशा जी नंढी सीधी लबी सुभान अल्लाह सुभान अल्लाह
हिच नबी के बिचे कोया जी खबर ना है वो तो खा आजकल जा नौजवान नस्ल पुछंदो त असांजी साइंस एडी तरक्की कई या तो जबलन में अंदर सी था वठन औजार के जरिए सोना चांदी या बी के जबलन में अंदर तो मालूम जो कहां जो नबी कोई तो साइंस अदे थी हैफ पे हालत अमा मशीनन जे जरिए के सदा हो मुझे मुस्तफा निगाह कर दो तो खुदा पर्दा हटाए छड़ी मरहबा मरहबा अब वहां मशीनू लगाए चंदा हो पेट में फुट आया थी पर मुस्तफा दसी चंदा है ना के फुट सुभान अल्लाह दिखा इना अब ऑपरेशन अखियूं ठीक करदा है ऑपरेशन दई अखिन पहले साले लाइन साला छापता हो ये हम मरीज जो जुआ के बाद आपके मन का बोल नजर वही भरे दे रहा मुस्तफा कलीम कमाल सहाबी की उठी पाए जल्दी बदली को खर्च आता है या रसूलुल्लाह भाई को सुभान अल्लाह साहब की जो सुन यकीन रखो सुनियो हम हक दे आयो तो जे को हक तींदो है इम्तिहान होना बेशक सुभान अल्लाह तारो खड़ी है मुझे दिल भर आका फरमा खबर है वो तारो वठी ने अख जे खोल में रखी मुझे दिल भर आका मुझे बात तो बात जो पानी है मुड़े ने हारो बात जो पानी का ऐसी थोड़ी है पर बात जी बात जो पानी तो लगे अख टही वने जी रगू बीच हो जा और कसा भी चिट्ठी थोड़ी मुझे अमन साने नजर भी वही सरकार दो आलम बैठी है कामा जी नजर कांती पई हुजूर सरकार ही परे का फूक लगदी भैया अख रोशनी दी भैया 80 साल में सुई में सगो अमा पाण बिछाती मुझे महबूब जो पट मिसल को नया जिन कई पग भला पेश कर मुझे सोने नबी नगदार नूर होता जड़ जो मुस्तफा पेश कर अल्लाह ताला मुझे वाली हाजिर कबूल फरमाए अल्लाह सैयमा सबिन जा बेड़ा